बेबाद सिंध में उड़ी बाबति ज़ाब्तो न अची सघियो आहे। खैरपुर में वधीक ॿ ॿारड़ा फौत थी विया आहिनि। ॻोठ खोरी खो में बारूड़ो मसूद फुलपोठो ऐं बारड़ी तकवा उरड़ी विघे फौत थी विया। खैरपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सवई बारड़ा उरड़ी में मुब्तला हुजण बावजूद सेहत खाते उपाव न वरितो। इलाइक़े वासी परेशानियुनि जो शिकार आहिनि। अहम ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। सिंध में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। खैरपुर में वधीक ॿ ॿारड़ा फौत थी विया। ॻोठ खोरी खो में बारूड़ो मसूद फुलपोठो ऐं बारड़ी तकवा उरड़ी विघे फौत थी विया। खैरपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सवई बारड़ा उरड़ी में मुब्तला हुजण बावजूद सेहत खाते उपाव न वरितो। बिल्कुलु नाज़रीन, ख़बर मां शेयर कंदासीं। खैरपुर खां सिंध में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, जॾहिं त खैरपुर में वधीक ॿ ॿारड़ा फौत थी विया आहिनि। ॻोठ खोरीखुअ में बारड़ो मसूद फुलपोठो ऐं बारड़ी तकवा उरड़ी विघे फौत थी विया आहिनि। खैरपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सवें बारड़ा उरड़ी में मुब्तला हुजण बावजूद सेहत खाते उपाउ न वरिता आहिनि। इलाइक़े वासी परेशानियुनि जो शिकार आहिनि। सिंध में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। खैरपुर में वधीक ॿ ॿारड़ा फौत थी विया आहिनि। ॻोठ खोरीखुअ में बारड़ो मसूद फुलपोठो ऐं बारड़ी तकवा उरड़ी विघे फौत थी विया आहिनि। खैरपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सवें बारड़ा उरड़ी में मुब्तला हुजण बावजूद सेहत खाते उपाउ न वरिता आहिनि। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सिंध में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। खैरपुर में वधीक ॿारड़ा फौत थी विया आहिनि। ॻोठ खोरी खो में बारड़ो मसूद फुलपोठो ऐं बारड़ी तकवा उरड़ी विघे फौत थी विया। खैरपुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सवई बारड़ा उरड़ी में मुब्तला हुजण बावजूद सेहत खाते उपाउ न वरिता। इलाइक़े वासी परेशानियुनि जो शिकार आहिनि।